अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली उम्मीद है अल्लाह अल्लाह जो हबीब कंदो सब दोस्त ख़ुश हूंदो आबाद हूंदो जाॾे पेर ताॾे ख़ैर मठा जन ही असांजी सिंधी टेली फिल्म दरिया ख़ान जी रिकॉर्डिंग असां मौजूदु आहियूं पंहिंजे शहर लाड़काने में। ही असांजे प्यारो ऐं जेको आहे ख़ुदा जो प्यारो सैयद मुराद अली शाह असांजो ही जेको दर्दनि जे दरिया में दरगाह हुयो ऐं उहो ई दरगाह आहे पंहिंजी हिन फिल्म में। अॻु में बि शूट कयोसीं, हींअर बि रीमा जूं कुझु सीनियूं हुयूं हुन दरगाह ते, इन जे करे हाज़िरी बि भरीसीं, तव्हां वटि मौजूदु हुयूं, ज़ियारत बि तव्हांखे कराईंदासीं। रीमा ॿियो बि हाल वाल ही असांजी फिल्म आहे दरिया ख़ान। ऐं हीउ दोस्त आहे असांजो अब्दुल हुसैन सारियो साहिबु जेको असांजो बहितरीनु अदाकार हो, अलाह हुनखे पंहिंजे महबूब असल खे जन्नत में जाईंदो, उनजो भाइटियो आहे। ऐं अमजद जेको आहे सो सारियो साहिबु, रीमा नाज़ माता जो पंहिंजो ख़ादिम, नबी बख़्श चांडियो तमामु बहितरीनु अदाकार, हाणे पथर दिलि में हिकु सुठो कैरेक्टर बि अथसि। ऐं इनशाला हीअ फिल्म जो डायरेक्टर माया ऐं मूंसां गॾु अली रज़ा मैसर ऐं कहाणीकार आहे वाजिद आज़ाद हुलियो। यूट्यूब ते चैनल आहे मुंहिंजो मंजू सत्तार लाल। जंहिं बि दोस्त खे हिन फिल्म में कमु करणो हुजे त असांजो ॾिनल नंबर आहे 0300342859 0300342859। अचो त ज़ियारत बि करायूं। हिन फिल्म जो जेको कैमरा मैन आहे ऐं असांजो सिंध जो नाले वारो कैमरा मैन वाजिद अली जेको आहे सो कलोड़ो साहिबु। हा छा हाल आहे? ॿियो ख़ैर फर्स्ट क्लास? अचो हलो 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 बीजो हलो। न उहो पोइ वठूं था, अॻे में हेॾो बीहो हेॾो। अचो बाबा, हाणे बीठा आहिनि कैरेक्टर ॿ, रीमा ही यार पोइ हा सारियो साहिबु। हा दुआ ई घुरनि था बसि। थोड़ो पोइ त दी भाऊ और छोकिरी बाड़ी ईअं कराए साईं फिर हा हाणे साईं तुंहिंजे पीर ते अचे पूरो हिते पर वरा ॾिसो दुआ पोइ त कयो साईं खे साईं ते वञे वेझो साईं कमी जो वेझो वेझो बिस्मिल्लाह। ॿिन्हिनि जा सोलो वोलो थी वियो? हेॾे हिन जूं पेनियूं ॿेनियूं कनि दरगाह जो अंदरि साईं जे रोज़े जी वठि। हा वठो वठो इहो ठाहियो तव्हां पंहिंजे जिस्तानी। हा बसि सखी साईं जी दरगाह ते बीठा आहियूं बाबा। ऐं संगत जेका थो अॻु में बि दोस्त काफ़ी सुवाल कंदा त जेको दर्दनि जे दरिया में हीअ दरगाह आहे किथे आहे? बाबा हीअ दरगाह असांजे साईं जो रोज़ो आहे, साईं मुराद अली शाह बुखारी। हीअ लाड़कानी शहर में आहे, मंताज़ कॉलोनी में, सम्झो बाबा, मंताज़ कॉलोनी में। ऐं बिल्कुलु असांजो जेको जानी जतई अदाकार आहे, इन जो पेट्रोल पंप आहे, बर्फ़ जो कारखाने जे लॻी आहे, उनजे साम्हूं ई आहे दरगाह साईं मुराद अली शाह बुखारी। वाजिद हाणे ॿाहिरि हलूं क्यों? हाणे ही ॿाहिरि निकिरंदा, इहो कट वठिणो आहे। अचो बाबा अमजद छा हाल आहे? ॿियो ख़ैर बाबा? अचो 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 बिस्मिल्लाह। पोइ क्यों अचो बाबा, तूं नवी वक़्तु निकिरी अचूं, तव्हां बीहो अंदरि बीहो बाबा, तव्हां अंदरि नवी वक़्तु तूं निकिरी अचु न बाबा। बाबा तूं अंदरि हलो, अचो हेॾे पोइ सॼो रोज़ो इंतज़ारु कर। नबी बख़्श हेॾे अचु न बाबा, तूं ॿाहिरि निकिरी अचु न हाणे। मथो रोज़ लाइजे बसि ईअं फ्रेम रखां हा हा। अचो अचो निकिता अचो अचो निकिरी अचो रीमा। हलिया वञो बसि और ते अचो मुंहिंजे पासे ॾे हलिया अचो। अचो हाणे तूं निकिरी अचु वाजिद हाणे ॿाहिरि अचो निकिरी अचो थोरो अंदरि वञो बाबा हुतो बाबा हेॾे अचो निकिरी अचो बाबा बिस्मिल्लाह।
बाबा थोरो पोइ थियो कि मुंह बाली भी थी जली न फर्क ना है मुझे मां का बाड़ी हम कैमरा इने थोड़ी ना थे तो बाबा अचो इने घंटे के हण जा भाऊ सारा घंटे घंटा के मथां अचो भाई क्रॉस करे वञो बीहो न बाबा बी हा अच पाए अरे झटका न चोपल बाबा। गद रखे ना उन गद रखो ते बाबा भरा अचो चोपल हिते रखो हिते हेठि हेठि ओरते हा हा हिते बाबा हिते ई रख मुंहिंजा राणा छो परेशान थी वियो आहियां हे जुती पाईंदे बाबा जुती पाए हिते बिही हो ईंदी पोइ तव्हां ॿई निकिरी ईंदो गॾु सम्झे न बाबा गॾु वेंदव न छोकिरी त बीठी आहे तव्हां उतां आया हो ज़ियारत करणु आया हो मुर्शिद जी अचो असांखो घंटे खणिजांइ बाबा सतारा ले ले वञो पाए न हली वञ सतारा ले हा अचो हलिया अचो ओके बाबा हाणे हिननि खे ॿियो कट में हिते करे हिते बीठा ई आहिनि बैकग्राउंड में दरगाह हुजण वां सीन आहे हां टाकी जा हां सॼी न इहो करिणो आहे हाणे हेॾे निकिरी अचे हिते आउट थिया हाणे हिन फ्रेम में इन थींदा बसि टाकी अथनि सम्झी न ते बियारो न हा इन वण को बियारो दरगाह अचे को हा हा वण को दरगाह है सागो हा फ़क़ीर साईं या अली मदद बाबा ही असांजो क़ाबिल एतिराम फ़क़ीर साईं आहे ऐं साईं मुराद अली शाह बुखारी जे दरगाह जो ऐं जेको आहे हिन जूं मुहबतूं आहिनि हिन जो प्यार आहे हर वक़्तु असांखे इज़त ॾिनी अथई मान ॾिनो अथई पर मूंखे अॼु जो न जॾहिं फ़क़ीर साईं ड्यूटीअ ते हूंदो हुयो अहिड़ी कच्छनि में उन दौर खां वठी साईं मुनवर बोज़दार साहिबु हूंदो मरहम मुस्ता मुंता दबड़ो हूंदो अहिड़ी कंहिं नारो पुराणा वास्ता आहिनि ऐं फ़क़ीर साईं हमेशह मुहबतूं ॾिनियूं आहिनि